नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थरपारकर में पीअण जे पाणी जी सहूलियत मुहैया करण जे लाइ प्राइवेट कंपनी पाक एसोसिएशन कंपनी जे ज़रिए आरओ प्लांट लगाया विया आहिनि। आरओ प्लांट जे 750 मुलाज़िमनि खे 7 महीने खां पघारूं न मिली सघियूं आहिनि, जंहिं करे 750 मुलाज़िम सख़्त परेशान बणियल आहिनि। मुलाज़िमनि पारां बार बार एहतजाज बावजूदि हिननि जो मसइलो हल न थी सघियो। ऑफिसर हर दफ़े मुलाज़िमनि खे ख़ाली दिलासा ॾेई मोटाइनि था। पब्लिक हेल्थ खाते तोड़े पाक एसोसिएशन कंपनी संदसि मसइलो हल नथी करे सघे, जंहिं करे सभई मुलाज़िम ईद बि न करे सघंदा। प्रेस क्लब मिठी अॻियां बुख हड़ताल कैंप शुरू कई वई आहे। आरओ प्लांट जे ऑपरेटरनि मुतालबो कयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान खान, नेब चेयरमैन वज़ीर आला मामले जो नोटिस वठी आरओ प्लांट तोड़े मुलाज़िमनि जूं पघारनि में पब्लिक हेल्थ ऐं पाक एसोसिएशन जे मुलाज़िमनि सां कयल करप्शन ख़िलाफ़ कार्रवाई कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।